नाज़रीन, SUP पारां निकतल सिंध मार्च हैदराबाद में पहुंची वियो आहे। हैदर चौक ते स्टेज तैयार कई वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर साकिब कुबर। जी साकिब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो आहियां त 15 फरवरी ते सखर खां सिंध मार्च पैदल SUP पारां हैदराबाद में पहुतो है। इन वक्त मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त ये हैदराबाद सेंट्रल जेल खां मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो हैदर चौक ते पहुचंदो, जिते जलसो रखियो आहे। जंहिंखां पोइ पंहिंजे आख़िरी मंज़िल हिन जी उहा कराची प्रेस क्लब आहे। इन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त हिन जी रैली जी क़यादत आहे उहा रोशन बोडो ऐं ॿी SUP क़यादत पिणु करे, जॾहिं त GDA ऐं ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उहे इन में शामिल थियूं आहिनि। हैदराबाद में उन्हनि इस्तक़बाल किया है। उन ते लॉन्ग मार्च सिंध मार्च उहो पहुतो, जंहिं ते गुलनि की वर्षा कई वई ऐं उन ते हार पिणु पाराया विया। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां सिंध मार्च जो करण जो आहे मक़सदु इहो आहे त सिंध में वधंदड़ महांगाई ऐं डिजिटल आदमशुमारी आहे उनके ख़िलाफ़ ऐं ॿिया आहिनि मसला, उनके खिलाफ़ मार्च कढियो वियो आहे त महांगाई कई वई आहे उन ते फौरी तौर ते कंट्रोल कराइण ऐं सिंध में लाक़ानून आहे उन ते अमल कयो। हिन खे चवणु आहे त सिंध में हुकुमरानी आहे उनके खिलाफ़ असां सिंध मार्च कयो आहे ऐं कराची प्रेस क्लब जे ॿाहिरां पहुचंदो। जी।